जी। त पाण हुयासीं पैसिव रिमोट सेंसिंग ते। हाणे ॾिसो न, पैसिव रिमोट सेंसिंग जो तव्हांखे मां अॻे ॿुधायो न, त कैमरा जेको आहे सो इमेज खे कलेक्ट करे थी, जेकी हले पई, ठीकु आहे। हाणे फ़ोटोग्राफी मतिलबु हिन वीडियो खे रिकॉर्ड करे पई। हाणे वीडियो रिकॉर्ड कीअं थी करे, त हिन जी फ्लैश बंदि आहे। फ्लैश बंदि आहे त हीअ पाण जेको आहे सो कैरी नथी करे सोर्स ऑफ इल्यूमिनेशन खे। सोर्स ऑफ इल्यूमिनेशन छा आहे हिते? एल ई डी बल्ब आहे। एल ई डी बल्ब जेकॾहिं न हुजे त हीअ हिनखे रिकॉर्ड न करे सघे, मतिलबु हीअ पैसिव आहे, ठीकु आहे। एक्टिव माना जंहिंजे अंदरि ख़ुदि ई उहो सेंसर हुजे, सोर्स ऑफ इल्यूमिनेशन हुजे या सोर्स ऑफ एनर्जी हुजे। पैसिव मतिलबु जंहिंजे अंदरि ख़ुदि सोर्स ऑफ इल्यूमिनेशन या सोर्स ऑफ एनर्जी न हुजे, उहा ॿिए खां वठे। जीअं ही पाण मिसाल वरितोसीं, ठीकु आहे। हाणे सिॼु छा थो करे, धरती खे जेको आहे सो ॾिए थो, धरती खे इहे टकराइजी करे पोइ वञे। जेकॾहिं सिज मां रोशनी न अचे, सैटेलाइट खे त न मिले न रेडिएशंस, ठीकु आहे। त हीअ जेको आहे हीअ पैसिव आहे, ठीकु आहे। पैसिव जेको आहे सो रिमोट सेंसिंग आहे। हाणे इन ॻाल्हि खे आई थिंक त इन खां वधीक क्लियर थी नथो सम्झाए सघिजे। हीअ तमामु आसान ॻाल्हि आहे। हिनखे जेकॾहिं तव्हां थोरो पाण हिन खे ऑब्ज़र्व कंदव न शयुनि खे, त हिनखे अञा वधीक तव्हां सही तरीक़े सां अंडरस्टैंड कंदव। हाणे हिन रिमोट सेंसिंग जा मुख़्तलिफ़ यूज़ेज आहिनि, ठीकु आहे। या हिन खे अञा वधीक जेकॾहिं तव्हां अञा सम्झो एक्टिव सेंसिंग ते। हाणे एक्टिव रिमोट सेंसिंग या पैसिव रिमोट सेंसिंग खे तव्हां एक्टिव रिमोट सेंसिंग खे जेकॾहिं तव्हां सम्झणु चाहियो, त तव्हां ॾिठो हूंदो त समुंड जे विच में जेको आहे सो वॾा वॾा जहाज़ फासी पवंदा आहिनि, या जेको आहे सो कैनेडियन रीजन में, कैनेडा में जेको आहे सो बर्फ़बारी थींदी आहे, सॼा समुंड जेको आहे सो उहो सॼो या एंटार्कटिका में या आर्कटिक रीजन में उतां उहे फासी पवंदा आहिनि, ठीकु आहे। त उन जी मथां मॉनिटरिंग थींदी आहे, ठीकु आहे। त इहो जॾहिं मथे रेडार आहिनि, उहो रेडियो वेव्स हेठि मोकिलींदा आहिनि, त उहे पिक्चर खे कैप्चर कंदा आहिनि, ठीकु आहे। या स्प्लिट थींदो आहे ऑयल, किथे को टैंकर फाटी पवंदा आहिनि, जहाज़ कंहिं हेॾी चट्टान सां लॻंदा आहिनि, ठीकु आहे, समुंड में। त उहो छा थींदो आहे, त मथां जेके सैटेलाइट आहे, उहो जॾहिं उहो रेडियो वेव्स हेठि मोकिलींदो आहे, त उहो पिक्चर खे पाण उहो क्लिक करे वठंदो आहे, ख़ुदि बख़ुदि ई। त उहो एक्टिव रिमोट सेंसिंग हूंदी आहे। जंहिंजी मिसाल आहे सी आइज़ मॉनिटरिंग तव्हां करे सघो था, मरी टाइम मॉनिटरिंग करे सघो था, कहिड़ी शिप किथे बीठी आहे। ऑयल स्प्लिट डिटेक्शन तव्हां करे सघो था, त किथे ऑयल स्प्लिट थिए पियो, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो वेव हाइट इंफॉर्मेशन तव्हां वठी सघो था, ठीकु आहे। इहे जेको आहे सो छा आहिनि, इहे एक्टिव रिमोट सेंसिंग आहे, ठीकु आहे। पैसिव कहिड़ी आहे? पैसिव जी बहितरीनु एग्ज़ाम्पल हीअ आहे, ॿी जेकी मां तव्हांखे हाणे ॾिठी, जेके वीडियो रिकॉर्ड थिए पियो, इहा पैसिव जी बहितरीनु एग्ज़ाम्पल आहे। उन खां पोइ हाणे हिन जा यूज़ेज छा आहिनि, किथे रिमोट सेंसिंग यूज़ थींदी आहे। हाणे रिमोट सेंसिंग जा मुख़्तलिफ़ यूज़ेज आहिनि, ठीकु आहे। इन्वायरमेंटल मॉनिटरिंग तव्हां करे सघो था, सही आहे। त जेको आहे सो डिफॉरेस्टेशन किथे थिए पई, स्पेशली इन्वेंट्री किथे थिए पई, वाटरशेड प्रोटेक्शन या राइपेरियन जेके स्टेप्स आहिनि, उन में कहिड़ी चेंजिस अचनि पियूं, कोस्टल प्रोटेक्शन या मैंग्रोव फॉरेस्ट जेके आहिनि, उहे केतिरा वधनि पिया या केतिरा घटनि पिया, तव्हां उनखे सैटेलाइट जे थ्रू ॾिसी सघो था, ठीकु आहे, सेंसिंग जे थ्रू। उन खां अलावा तव्हां फॉरेस्ट जी हेल्थ या उन जी जेको आहे सो सॼी डेटा खे जेको आहे सो मैयर करे सघो था रिमोट सेंसिंग जे थ्रू। या जियोलॉजिकल यूज़ेज में बि हिनखे यूज़ कयो वेंदो आहे। स्टडी कंदा आहिनि लैंड फॉर्म जी, स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ अर्थ, ठीकु आहे न। उन जो जेको फिज़िकल प्रोसेस थिए थो, उनखे उहो कंदा आहिनि। या अर्थ क्रस्ट जी स्टडी जेको आहे सो उहा बि रिमोट सेंसिंग जे थ्रू थींदी आहे। अॼुकल्ह हिकिड़ो नयो हिन में टर्म आयो आहे, अर्बन मैपिंग एप्लीकेशन। हाणे अर्बन मैपिंग एप्लीकेशन में छा आहे, त ॾिसो हाणे जीअं कराची आहे, ठीकु आहे, या मुंबई आहे, या शिंघाई आहे, या टोक्यो आहे, इहे जेके वॾा वॾा शहर आहिनि, इन में छा थो थिए त हद खां वधीक बिल्डिंग्स आहिनि, रोड्स आहिनि, पार्किंग आहिनि, ऐं साइड वॉक्स तव्हां हिन में ठाहियो था, गार्डन ठाहियो था, सीमेट्री हिन में वधीक आहे, सॉइल वाटर मुख़्तलिफ़ क़िस्म जी हिन में वधीक जेको आहे सो एप्लीकेशन हिन में अचनि थियूं। हाणे उन में छा थो थिए, त उन में जेको आहे सो यूनिक क़िस्म जी न रेडी एक्टिव या थर्मल मॉइस्चराइज़र उन मां निकिरे थो। हाणे उहो जेको निकिरे थो, त उन जी प्रॉपर्टी खे रीड करणु, ठीकु आहे, उहो इन्वायरमेंट ते कहिड़ो नुक़सानात विझे थो या कहिड़ो फ़ाइदो थिए थो, इकोलॉजिकल सिस्टम वॾनि शहरनि खे सम्झण लाइ बि तव्हां रिमोट सेंसिंग खे यूज़ कंदा आहियो, ठीकु आहे। अर्बन मैपिंग जो मतिलबु इहो आहे त उनजो जेको इकोलॉजिकल सिस्टम चेंज थिए पियो, वधीक बिल्डिंग ठहण सां, वधीक माण्हुनि जे अचण सां, वधीक रोड ठहण सां, ठीकु आहे, इकोलॉजिकल जेकी इन्वायरमेंट चेंज थिए पई, उनखे बि तव्हां रिमोट सेंसिंग जे ज़रिए अंडरस्टैंड करे सघो था, स्टडी करे सघो था। त हीअ हुयो रिमोट सेंसिंग। आई होप त तव्हांखे हीअ सही तरीक़े सां क्लियर थी वियो हूंदो। इनशाला नेक्स्ट टॉपिक में हिकु ॿिए नेक्स्ट डे हिकु ॿिए टॉपिक सां मिलूं था। अल्लाह हाफ़िज़।